बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजो कल्ह किसो हुयो, उनजो हिकिड़ो पार्ट असां तव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं। अॼु उनजो बाक़ी हिसो तव्हां सॼणनि जे साम्हूं। दोस्तों, कल्ह के किसे में असां तव्हांखे शहज़ादे गुलंदाज़ जो पंहिंजे पीउ जे ख्वाब जे ताबीर लाइ जेके कशाला हुन कटिया उहो तव्हांखे ॿुधायोसीं। हाणे अची उहो पंहिंजे मंज़िल ते पहुतो हो। जेको फ़क़ीर ॾिसियोसि त बड़ ऐं बड़ सां गॾु माड़ी आहे, उते तुंहिंजे ख्वाब जो, तुंहिंजे पीउ जो जेको ख्वाबु आहे उनजो ताबीर तोखे उन माड़ीअ मां मिलंदो। नेठि शहज़ादो गुलंदाज़ अची उन बड़ वटि पहुतो, उन माड़ीअ जे हेठां बीह रहियो। हा, माड़ीअ जे हेठां बीठो हुजे, मथे जेका माड़ी हुई उन माड़ीअ ते परियूं हुयूं, उहे चौपड़ रांदि पियूं खेॾनि। रांदि कंदे इतफ़ाक़ सां हिकिड़ी सारी उन्हनि जी माड़ीअ तां हेठि किरी पई। हेठि जो गुलंदाज़ बीठो हो त अची गुलंदाज़ जे पेरनि जे अॻियां किरी। हिन बि सारी खणी तकड़ में खणी पंहिंजे खीसे में विधी। हिकिड़ी परी हुननि जो ॾिठो त सारी हेठि किरी आहे, त सारी ॾिसण लाइ दरीअ मां मुंहुं कढियो, ॾिसे त हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान हेठि बीठो आहे। हिन ॿियनि पंहिंजी साहेड़ियुनि खे सॾु कयो, अड़े हे ॾिसो माण्हूअ जो बचो, पर कहिड़ो त सुहिणो आहे, हे हिते। हिन पे ॾिठो, पाण में सलाह कयनि त भेणा हिन मुल्क में त कॾहिं अहिड़ो इंसानु आयो ई कोन्हे को, हीउ त ख़ुदा असांखे ॾियारियो आहे, हिन खे जेकर छॾियऊं न। पाण में फ़ैसिलो कयूं त असां आहियूं पाण में 4 ॼणियूं। हाणे हिन खे था अंदरि वठी अचूं, जंहिंजे खट ते वेहंदो उन जो थींदो। न त भला हिन चैन में वरी हिकिड़ी चङो मुड़ुसु जीअं खणी चइजे सरदार हुई, हिननि चयो सरदार जी खट ते वेठो त पोइ असां चैनियुनि जो थींदो। इहा पाण में सलाह करे ही वयूं शहज़ादे खे सॾण। हीअ बि त इन इंतज़ार में बीठो हो, हिन खे जो पाण सां गॾु वठी आयूं, चढ़ियो माड़ीअ ते। अजीब लका हुयो माड़ीअ जो, सोन चांदी ऐं हीरनि जवाहरनि सां उहो महल ठहियलु हुयो। ही अजब मां वात फाड़े उन महल खे पियो ॾिसे। नेठि परनि हिन खे वेहण लाइ चयो। हे हिकिड़े पलंग ते वेही रहियो, न ॼाण त उहो पलंग हिन चैनी में जेका सरदार हुई उन जो, अॻुवाण जेका हुई उन जो। हे ॾाढियूं ख़ुशि थियूं त हाणे सरदार जो आहे त माना असां सभिनी जो। राग रंग जी महफ़िल खणी शुरू कयनि। शहज़ादो ख़ुशीअ सां वेठो पियो ॾिसे, मतिलबु त शहज़ादे जो ड्रिज डपु ख़तमु थी वियो। हिन खे महिमान करे थी पाण वटि रहाइनि, ॾाढो खाइणु पीअणु, राग नाच, मतिलबु त ईअं सम्झ त हर ॾींहुं हिन जो ईद जे मिसल हुजे। टाइम जी ख़बर ई न पई पए। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़े ॾींहुं शहज़ादो वेठो हुजे, शहज़ादे खे वेठे वेठे ईअं ओचितो पंहिंजे पीउ जो ख्वाबु यादि आयो। दिलि में थियुसि त सोचे पियो त भला हेॾा कशाला कयमि, ॾुख ॾिठमि, पर मंज़िल त अञा कान मिली। मायूस थी वेही रहे, पंहिंजी सोच में वेही रहे। परनि जो हिन खे ॾिठो त हे उदास लॻो पियो आहे। सो हिन खे पुछनि त ॾे ख़बर, छा थियो थी, छो परेशान, कहिड़ी तोखे तकलीफ़ आहे। हिन परनि खे पंहिंजे पीउ जे ख्वाब वारी सॼी हक़ीक़त ॿुधाई त जंहिंजे करे मां हे तकलीफ़ूं करे हिते अची तव्हांजे मुल्क में पहुतो। हिन जो परनि खे ॿुधायो त परनि चयसि त शहज़ादा बसि ॻाल्हि बि एतिरी, जंहिं लाइ खणी तो दिलि नंढड़ी कई आहे। जेॾी महिल चवीं तोखे असां हिन ख्वाब जो ताबीर करे ॾेखारे। हिन जो हेॾियूं तकलीफ़ूं कयूं हिन ख्वाब जे ताबीर लाइ। हिन जो इहा ॻाल्हि परनि जे वातां ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। परनि खे चईं जे ईअं आहे त पोइ देरि न कयो, मां त हिन महिल ई चवां थो त मूंखे पंहिंजे ख्वाब जो ताबीर ॾेखारियो, जंहिंजे लाइ मां हेॾियूं तकलीफ़ूं कयूं। परनि चयसि त ठीकु आहे, पर हाणे जीअं तोखे सम्झायूं कजां ईअं, थोरी बि भुल कंदे न त नुक़सानु तोखे बि थींदो, असांखे बि थींदो। हाणे हीअं कर, वेंजी सिंजी खीर जहिड़ी हिकिड़ी अछी साफ़ चादर उहा हिन खे ॾिननि। त हाणे वेंजी इहा पंहिंजे बदन खे वेड़, पंहिंजे जिस्म ते वेड़। उघाड़ी तलवार हिन खे ॾिननि त इहा तूं
चादर वेड़े पंहिंजी तलवार हथ में खण। कुर्सी ॾिननि त हाणे हिन कुर्सीअ ते तूं ख़बरदारी सां वेही। असां तुंहिंजे अॻियां कंदासीं नाच, तुंहिंजे अॻियां असां नचंदियूंसीं, नाच कंदियूंसीं। पोइ नचंदे नचंदे असां मां का बि तुंहिंजे अॻियां अची झुकी बीहे, बिना सोच वीचार जे, बिना डप ड्राव जे, बेधड़क थी तलवार जो अहिड़ो धकु हणजां जो उनजी सिसी धड़ खां धार थी वञे। पोइ तूं राग ऐं नाच जी करिश्मे जी या इन ख्वाब जी ताबीर जी तोखे पाण ई ख़बर पइजी वेंदी। पर यादि रख, को बि खुटको कई, वहम कई, ख़ौफ़ कई त हिकु त ख्वाब जो ताबीर अध में रहिजी वेंदो, ॿियो असां ऐं तुंहिंजो वधीक जीअण बि मुश्किल थींदो। तो लाइ बि तकलीफ़, असां लाइ बि तकलीफ़ थी वेंदी। गुलंदाज़ हिननि जी सॼी ॻाल्हि सम्झी, पर जीअं हिनखे चयो, वेंजी सिंजी खीर जहिड़ी हिकिड़ी अछी चादर हिनखे ॾिननि, उहा हिन पंहिंजे जिस्म खे वेड़ी उघाड़ी तलवार हथ में खईं, हिकिड़ी कुर्सी ॾिननि, उन कुर्सी ते वेठो। परियूं हाणे ॻाइणु लॻी, नाच गानो शुरू कयो। कुझु टाइम परियूं ॻाईंदे ॻाईंदे, नचंदे नचंदे पूरे जेॾीमहिल मौज में आयूं त उन्हनि मां हिकिड़ी परी ॿियनि परियुनि खां जुदा थी, शहज़ादे जे अॻियां कंधु हेठि करे अची बीह रही। हाणे हिनखे सम्झायो न त ड्रिजजा न। गुलंदाज़ बि तयारु थियो वेठो, दिलि न पई चएसि पर दिलि पकी करे, छो जो हिन चयोसि जेकॾहिं खुटको कई त पोइ तुंहिंजे लाइ बि नुक़सानु आहे, असांजे लाइ बि नुक़सानु आहे, तुंहिंजे लाइ बि नुक़सानु आहे, असांजे लाइ बि नुक़सानु आहे। हिन दिलि पकी करे ऐं तलवार उभी करे पहिरें ई धक सां अहिड़ो धकु हईंसि जो परीअ जी सिसी जेका आई धड़ खां धार थी वञी हेठि किरी। सिसी जीअं हेठि किरी त हुनजो जेको धड़ हुयो उहो धड़ वञी पासे ते किरियो। जीअं धड़ हेठि किरियो त उन धड़ मां हिन ॾिठो त रूपो थुड़ बणिजी। वरी ॿी परी आई, कुझु टाइम खां पोइ कुसंदे कुसंदे नेठि उनखे बि तलवार हईं। जीअं तलवार हईं त ॾिठईं त उन जे धड़ मां वरी सोना ॾार थुड़ सां मिली पिया। वरी टीं आई, उन खे बि ईअं सिरकलम कई। उन मां वरी वण जा जोहरी पन ठही पिया। आख़िर चौथीं परी आई, जॾहिं उन जी सिसी न कटी, उन जी जो सिसी कटियईं त शहज़ादे ॾिठो, सुभान अल्लाह, रूपो थुड़, सोना ॾार, जवाहरी पन, लालूं पयूं लड़कनि, थधिड़ी हीर पई लॻे। उहे साॻियूं 4 परियूं आहिनि जेके रोअन बि थियूं पयूं ऐं लालूं बि पयूं थियूं चुनि। गुलंदाज़ जो पीउ वारो उहो त पीउ ॻाल्हि कई असीं अखियुनि सां पियो ॾिसे, हीअ जो ॾिठईं गुलंदाज़ बेहोश थी वियो, कुर्सी तां किरी पियो। पर हिन रोड़ी हिन किथे गुलाब जो पाणी हारियो। हिन अखि खोली ॾिसे त वण बि गाइबु, परियूं हिन जे अॻियां बीठियूं। माना ईअं हिन पीउ जो उहो इबरत जहिड़ो ख्वाबु जेको हो, उनजो इबरत जहिड़ो ताबीर अखियुनि सां ॾिठो। हाणे मतिलबु ॼण उहो खुटको लही वियुसि त हाणे पक थियसि त मुंहिंजो पंधु सजाए थियो आहे। वरी साॻो परंजे से इन विंदुर में, राग रंग में, खाइण पीअण में मगन थी वियो। वरी कई ॾींहं हिनखे ईअं गुज़री विया। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ हिनखे वीचार थियो त भणा जंहिं ॻाल्हि जे लाइ मां हिते आयो हुउसि सा अखियुनि सां त मां ॾिठी, पर हाणे इहा त हिते ई रहिजी वई। बाबे जो अलाए छा हाल हूंदो, मूंखे त हुनजी का ॼण ईअं सम्झो त परेशानी कान्हे, मां हिते पंहिंजे मज़े में वेठो आहियां। हिन परियुनि खे चयो त हाणे ॻाल्हि ॿुधो, मूंखे आहे पंहिंजे मुल्क मोटणो, पर हिकिड़ी मूंखे परेशानी आहे त जंहिं कम लाइ मां आयो हुउसि सो मां पाण त ॾिठो आहे, पर हाणे बाबे खे मां कीअं ॿुधायां, उनखे साबित करे कीअं ॾेखारियां, इहा ॻाल्हि मूंखे मारे थी। पर चयोसि शहज़ादा तूं ॻणती न कर, हाणे ईअं सम्झ असां तुंहिंजे सिर सां ॿधियल आहियूं। जॾहिं चवीं तोसां गॾु उते हली तुंहिंजे पीउ खे ख्वाब जो ताबीर करे ॾेखारींदीसीं, तूं परेशान न। इहा ॻणती बि लथसि। नेठि 2 ॾींहं 4 रही ऐं गुलंदाज़ बि तयारु थियो। हिननि गुलंदाज़ खे तख़्त ते खयों ऐं उॾाड़ी। हल हलां उॾामंदे नेठि अची हिकिड़े ॾींहुं कंहिं हिकिड़ो शहर हुजे, उन शहर जे ॿाहिरां अची तख़्त बि लाथियुनि, परियूं लाथियूं। पर हिन गुलंदाज़ खे चयो त हाणे ॿुध, हिते कुझु ॾींहं तूं आराम कर, शहर में वञ, का जाइ मसवाड़ ते वठी
तूं वञी उन में रह। असां आहियूं परियूं, सो असां त शहर में कोन रही सघंदासीं। बाक़ी इहो आहे त सिज लथे खां पोइ, सिज उभरण ताईं, माना सॼी राति पई थी, जेॾी महिल बि तुंहिंजी दिलि चए हिते असां सां रोज़ तूं अची मुलाक़ात कंदो कर। शहर जी असां कोन ईंदासीं, तूं पंहिंजे रहण लाइ मसवाड़ ते जाइ वठि, 2-3 ॾींहं आराम कर, पोइ वरी अॻिते हलंदासीं। ठीकु थियो। परियूं हिन खां मोकिलाए वियूं। गुलंदाज़ आयो शहर में आयो, इतफ़ाक़ सां हिकिड़ी पोड़ी हिनखे मिली वई। उन पोड़ीअ जे घर में महिमान थी टिकियो। उनखे चईं त मां तोखे ख़र्चु पको ॾियां थो, पोड़ीअ जे घर में महिमान थी टिकियो। हाणे परियुनि जीअं हिनखे चयो हो, कॾहिं सुबुह जो कॾहिं शाम जो हे वञी ऐं परियुनि सां मुलाक़ात बि कंदो रहे पियो। परियुनि चयसि हाणे हिते कुझु ॾींहं रहिजां। रब जी कुदरत, हे जंहिं शहर में पियो रहे, हिकिड़े ॾींहुं उन शहर जो जेको बादशाह हो, उन जी जेका वॾवर धीअ हुजे, उन पंहिंजे मुड़ुस जी ॻोल्हा लाइ चौरी फेराई। उतां जी रस्म हुई चौरी फेराइण जंहिंखे चवंदा। पोड़ी उतां शहर जी हुई। पोड़ी गुलंदाज़ खे ॿुधायो त अॼु असांजो जेको बादशाह हुआ, उन जी धीउ पंहिंजे मुड़ुस जे ॻोल्हा लाइ चौरी फेराई। जेको शहर जा नौजवान आहिनि उहे सभु हुते वेंदा। पोइ हाणे नसीब जी ॻाल्हि आहे, जंहिं ते चौरी अची बीहे। हिन जो ॿुधो ई आहे, पोड़ीअ जी ॻाल्हि ॿुधई। हिन छा कयो, जो पंहिंजा हिकिड़ा पुराणा कपिड़ा हुजनिसि, उन्हनि खे अञा बि हथ सां फाड़े मेरा करे उहे कपिड़ा हिन पाता। पोड़ी जेको ॿुधाएसीं आयो बाज़ार में, पुछा करे अची उन मेड़ में बीठो जिते सभु उमेदवार बीठा त कंहिंजो तो भाग खुले। हे बची उते बीह रहे। हे बची बीठो, हेॾां साईं मानीअ चौरी फेराई। चौरी फिरंदी अची शहज़ादे गुलंदाज़ जे मथां बीठी। माण्हुनि ॾिठो त बणा हिकिड़ो गदिलो ग़रीब माण्हू चौरी अची उन ते बीठी आहे, त हिन वीचारे खे धिका ॾेई ऐं अड़े तूं ॿाहिरि निकिर। हिनखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो। ऐं माण्हुनि में इहो थियो, हिन जे मथां जो न चौरी अची बीठी, त माण्हुनि में इहो थियो त न इहो साइण न भुली आहे, बानी भुली आहे। साइण न भुली, बानी भुली, या बानी भुलिजी पई आहे जो चौरी अची हिन चरे हिन ग़रीब जे मथां पई आहे। अब वरी चौरी फेराइनि, वरी चौरी अची शहज़ादे जे मथां। 2 दफ़ा चौरी फेराइनि, 2 दफ़ा वरी शहज़ादे जे मथां चौरी अची बीह। शहज़ादी जेका उतां जी हुई, जेका मुड़ुस जी ॻोल्हा पई करे, उहा सॼो लकाउ ॾिसे पई। पंहिंजे पीउ सां मथे तख़्त ते चढ़ी वेठी हुजे। उन पंहिंजे पीउ खे चयो त बाबा ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि आहे क़िस्मत जी, नसीब जी। हाणे तव्हां वधीक तकलीफ़ न कयो। इहो ई मुड़ुसु चरियो आहे, खरियो आहे, ग़रीब आहे, इहो ई मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु आहे। बसि जे मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु आहे त मूंखे क़बूल आहे। अॻिते मुंहिंजा खटनि भाग। बसि अॻियां बि बादशाह हो। बादशाह चयो बणा हे गदिलो कंहिं अमीर खे ॼां, कंहिं वज़ीर खे ॼां, कंहिं बादशाह खे ॼां, हे त आहे ई अलाए केरु। धप पई ही अचे, जे ही अलाए केरु, मां अहिड़े खुटल माण्हू खे पंहिंजो न्याणो कयां, पंहिंजी धीउ उनखे ॾियां। शहज़ादी चयसि बाबा हाणे जेकॾहिं तव्हां भला ज़िद था कयो त पोइ हाणे हीअं कयो, भला सुभाणे तव्हां आम दरबार करायो, मां उते पाण पंहिंजो मुड़ुसु चूंडींदुमि। भला तव्हांखे हीअ जे चौरी वारे ते एतिराज़ु आहे त सुभाणे दरबार में मां घुरायो माण्हू, मां उते पाण पंहिंजो मुड़ुसु चूंडींदुमि। बादशाह चयो था सही आहे। भला माण्हू खिलंदा, हिन चरे सां वरी धीउ पिणाए। अब शहर में ऐलान थी वियो त सुभाणे शहज़ादी आम दरबार में पंहिंजो वर चूंडींदी। जंहिंखे क़िस्मत आज़माइणी हुजे पंहिंजी अची क़िस्मत आज़माए। ॿियो ॾींहुं थियो। मुक़ररु वक़्त ते साईं शहर जा नौजवान अमीरनि जा, वज़ीरनि जा, मतिलबु मोतबर उहे बि अची दरबार में गॾु थिया। ॾाढो पाण खे सूटेड बूटेड करे, ॾाढा पाण खे अतर अंबीर हणी अची इन उमेद ते त मन शहज़ादी खे असां पसंदि अचूं। कुल मुनीर उन ॾींहुं दरबार में वियो ई न। शहज़ादी आई, सॼी दरबार ॾिठई, दिलि खे को न लॻुसि, मोटी वई। बादशाह खे चई त बाबा न, वरी सुभाणे। बादशाह खे कावड़ लॻी। हिन खे चई त तूं मुंहिंजो नालो ॿोड़े छॾियो आहे, हे माण्हू पई थी तूं मूं तां खिलाई। हाणे जेकॾहिं सुभाणे तो मुड़ुसु न चूंडियो न त विच दरबार में हिकिड़े धक सां मुंडी कटींदुसि। माण्हू पई थी तूं खिलाई।
वरी ॿियो ॾींहुं थियो, ख़बर पई त अॼु थींदी, अॼु वरी दरबार आहे। ॿिए ॾींहुं गुलंदाज़ छा कयो, जो उहे जेके कपिड़ा हुअसि उन्हनि खे अञा वधीक फाड़े लीड़ूं कई। हिकिड़ो पुराणो ठिकर जो पोड़ीअ खां थांव वरितईं, उन में ॾुध ऐं मानीअ जा टुकर विधई। निकितो ॿाहिरि, चेरनि वांगुरु थेड़ खाई ईंदो, उहा टुकर जो वात में विझे त उहा लसी ॻड़ेसि पई, गिगूं ॻड़नि पई। हीअं कंदो कंदो अची दरबार में पहुतो। दरबार में साईं जवाननि जा हुशाम हुजनि, हार सिंगार कयूं, ख़ुशबू हयूं, ऊचा रेशमी कपिड़ा पाई बीठा हुजनि, त शहज़ादी मन असां मां कंहिंखे पसंदि करे। माण्हुनि जी जो नज़र हिन चेहरे ते पई, गिगूं पयूं ॻड़नि से, लटा फाटल, वार बभूत मिटीअ में। सो हिनखे धिका ॾेई दरबार मां ॿाहिरि कढी। हिनखे जो धिका ॾिननि त माण्हू जेके दरबार में पिया अचनि जुती लाहे, जिते जुतियूं पयूं, शहज़ादो उते जुतियुनि वटि वेही रहे, पासो ॾेई उते वेही रहे। हाणे उते वेठो हुजे, उन ठिकर मां मानी भोर पियो खाए ऐं लसी जो हुयसि गिगूं पयूं ॻड़नि। माण्हू खिलनि, अड़े हाणे हे बि आयो आहे साईं शहज़ादीअ सां शादी करणु। ख़ैर टाइम थियो, शहज़ादी दरबार में आई। के शहज़ादा, वज़ीरज़ादा, अमीर, सुखिया सताबा, हार सिंगार अची करे गॾु थिया। सॼी दरबार ख़ुशबूअ सां सिंगारियल, वासियल हुई ख़ुशबूअ। दरबार में जेका घटिताई हुई त इहा हुई त हिकिड़ो मस्तानो जुतियुनि रखण वारी जाइ ते वेठो। शहज़ादी निकिती, ॾिसंदी माण्हू लताड़ींदी, दरबार सॼी लताड़े अची हुन मस्ताने ते हथु रखी। चई बाबा मुंहिंजो मुड़ुसु आहे त हीअ। सभिनी खां दाह निकिरी वई, वॾो वेल त थी वियो बादशाह सां। हेॾा अमीर शहज़ादा अची गॾु थिया, उते शहज़ादी हिकिड़ो चेरियो ऐं गिगिर पंहिंजो मुड़ुसु चूंडियो। पर बसि हाणे बादशाह बि हा करे वेठो, माण्हू बि घणा धीउ खिलाया हुअसि। अञा जो तमाशो थिए, बादशाह चयो हाणे लोड़ींदी बि पाण। गुलंदाज़ जी उन ई हाल में हिन सां शादी कराइनि, उन ई हाल में शादी हिन जी थी। पर हे पंहिंजे उन साॻियनि हालनि में, न सवली तरह ॻाल्हाए, न सवली तरह खाए। शहज़ादी ॾाढो हिनखे भाए पई, उन वीचारी वॾा वस कया, पर हे पंहिंजे उन साॻे रंग में हुजे, गिगूं ॻड़नि से, ॻाल्हाइण में बि ईअं पियो करे। शहज़ादी हिनखे सम्झाए, पर हिन जी उहा साॻी किरत, माना जरियाण लॻो पियो वञे। हाणे छा कंदो हो, जो रोज़ सुबुह जो या शाम जो शहर खां ॿाहिरि वञी परियुनि सां मुलाक़ात बि कंदो। हिकिड़े ॾींहुं परियुनि वरी हिनखे चयो त हाणे तूं कुझु ॾींहं हिते आराम कर, हाणे असां वेंदियूंसीं पंहिंजे मुल्क, उतां असां चकर हणी अचूं, पोइ तोखे पंहिंजे मुल्क वठी हलंदासीं। गुलंदाज़ चए त भला हाणे रोज़ हिननि सां मिलां पियो, विंदुर लॻी पई दिलि में। पहिरियों त हिननि सां न कर कई त न तव्हां मूंखे छॾे न वञे। पोइ सोचई त जे पंहिंजी थी अचनि, ज़ोरी हली वञनि त मां छा कंदोमांनि। हिननि खे चई त ठीकु आहे भला तव्हांजी मर्ज़ी। पर हिन शहज़ादे खे मोकिलाइण महिल हिनखे वारनि जी जग ॾिनी। हाणे हे वठि, हिन वारनि मां तूं कमान ठाहे पाण वटि रख। जेॾी महिल बि का ज़रूरत पई, कहिड़ी बि घड़ी हुजे, त रुॻो तूं कमान खे छिक ॾींदे न, किथे बि हूंदीसीं असां अची हाज़ुर थींदी। परियूं हिनखे वारनि वारी जग ॾेई परियूं हिन खां मोकिलाए वई। शहज़ादो वरी मोटी आयो महल में। हिन जी साॻी चेहरनि वारी हालत, को बि फेरो कोन आयो हुजे हिन जी तबियत में। बादशाह हिनखे ॾिसे, बादशाह खे जो कावड़ अचे, पर धीउ जे अॻियां उहो मजबूर। दिलि में चए त भला हेड़े मुड़ुस खां त ईअं भली न पहिणायां। ॿिए ॾींहुं टे ॾींहं पीउ हुयो, धीउ खां ख़बरचार वठणु वेंदो। शहज़ादी बि इंसान आहे, करे करे ॼण तंग थी, पर वरी बि सम्झे पई त मुंहिंजो मुड़ुसु आहे। सो नेठि बादशाह खे चईं त बाबा चरियो आहे, खरियो आहे, पर जहिड़ो आहे त मुंहिंजो इहो ई आहे। बाबा जे तूं हिन मां बेज़ार आहीं, पर मां हिन मां बेज़ार न आहियां।
तव्हां भले बेज़ार हुजो, मां हिन मां बेज़ार न आहियां। ख़ुदा खे मञो, मूंखे वरी हिन जे बारे में तव्हां न चओ। जेकॾहिं घणो मूंखे तंग कंदव त मां ज़हर खाई पाण खे मारे छॾींदुमि। बादशाह चयो त बणा सम्झे कान थी, हे सम्झे कान थी, हिन चरे खरे ते वरी बि पए कान थी। बादशाह खे कावड़ ॾाढी हुजे। बादशाह जो दरबार में वज़ीर सां अची ॻाल्हि कई, यार वज़ीर, ही मुंहिंजी धीउ त चरनि वारो कमु कयो आहे, माण्हू मूं ते खिलाए छॾियईं, हाणे पाण बि साॻी वेल में आहे, हाणे का अटकल कर त जीअं हिन चरे मां जिंद छुटे, बदनामी बि न थिए, शहज़ादी बि सही सलामत हुजे, माना शहज़ादी खे बि असां में शक न पए, ईअं सम्झो त लाल बि लभे, प्रीत बि रहिजी अचे, या त हिनखे माराइजे या शहर निकाली ॾिजे, पर माना कंहिं अहिड़े नमूने सां जो जीअं शहज़ादी खे बि ख़बर न पए। कीअं कयूं कीअं कयूं, इहे इन सोच वीचार में हुजनि त पासे जो हिकिड़ो मुल्क हुयो, हिन बादशाह जे मुल्क सां लॻोलॻ, उहो हिननि खां नंढो मुल्क हुयो। उहो सदाईं हिननि खे हर साल ॾनु ॾींदो हो। अॻे जेके वॾा मुल्क हूंदा उहे नंढनि मुल्कनि खां ॾनु वठंदा, भला जंहिंखे टैक्स करे चऊं, न ॾींदव ॾनु त तव्हां असांजे मुल्क ते, तव्हांजे हिते असां कब्ज़ो कंदासीं, त उहो ॾनु ॾींदा। सो हे इन सोच में हुजनि त उहो जेको ॾन भरू मुल्क हुयो, उतां जे बादशाह जो माण्हू आयो हिन अची हिनखे पंहिंजे बादशाह जो पैगाम ॾिनई त भाउ असां तव्हांखे हर साल ॾनु ॾींदासीं, पर हाणे हिन साल खां असां फ़ैसिलो कयो आहे त असां तव्हांखे ॾनु न ॾींदासीं, असां हाणे आज़ादु आहियूं, छो तव्हांजी असां कान कढूं, जेकॾहिं तव्हां जंग लाइ तयारु आहियो त भाउ असां बि तयारु आहियूं, न त तव्हांखे असां हाणे सलाह इहा था ॾियूं त तव्हां पाण असांखे ॾनु ॾियो, सॼी उमिरि असां खां ॾनु तव्हां वरितो आहे, हाणे ॾनु असांखे तव्हां ॾियो, जे न ॾींदव त ईअं सम्झो त हे जंग जो ऐलान, माना धमकी ॾेई, सिधी धमकी। बादशाह होॾां नियाणे जे मां परेशान हुजे, वरी जो हीअ ओचितो ही धमकी वारी ख़बर बादशाह खे, त बादशाह ॾाढो परेशान थी वियो, पर हाणे छा कजे, जंग कजे त जंग जहिड़ी बि ताक़त हिन महिल असां वटि कान्हे, ऐं वरी जेकॾहिं इन खे ॾनु ॾियूं त इहा त असांजी बेइज़ती आहे, जंहिंखां ॾनु वठंदासीं उनखे ॾनु ॾियूं, कयूं त कयूं छा। हे इन सोच में हुजनि, गुलंदाज़ बची दरबार में पहुतो, ॾिठई बादशाह परेशान आहे, छा थियो आहे, वज़ीर सॼी ॻाल्हि ॿुधाए, वज़ीर सॼी ॻाल्हि ॿुधायसि, हे चकर थियो आहे, असांखे ॾनु ॾींदा, हाणे असां खां ॾनु था वठनि। गुलंदाज़ जीअं ॿुधो उथी बीठो, उहो जेको सफ़ीर आयो उन मुल्क वारो, उनखे चई त पंहिंजे बादशाह खे वञी चयो त 7 ॾींहंनि अंदरि ॾनु अदा करे, न त ॿिए हफ़्ते में असां हुनजे मुल्क ते, तव्हांजे मुल्क ते हमिलो कंदासीं। बादशाह, अमीर, वज़ीर, ॿिया दरबारी सभु माठ में अची विया त भला हे हिन चरे छा कयो, पाण में पिया सुस्त कनि। बादशाह वज़ीर खां पुछियो त वज़ीर हाणे छा थींदो, हे त चरे कमु वरी ॿियो करे छॾियो। वज़ीर चयो त साईं छा वरी छा थींदो, हाणे त ईअं सम्झो ॼण पाण सां सवलाई, जे हिन चरे जंग खटी त फतह पंहिंजी, पर जे हारायई त वेंदो या त वेंदो मारिजी या थींदो क़ैद, ॿिन्ही हालतुनि में असांजी हिन मां जिंद छुटी वई। असां इहा ई त सवेल खां सलाह कयूं पिया, हे त हिन पाण भुल ॾिनो। बादशाह हिन सलाह ते ॾाढो ख़ुशि थियो, हिन गुलंदाज़ खे सॾे चयो त पुट तूं ॾाढो ख़राबु कमु कयो आहे, सम्झी थो त इन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो। हिन चयो साईं नतीजो वरी कहिड़ो निकिरंदो, हिकिड़ो ग़ुलाम मुल्क असांखे हीअं अची असांखे धमकी ॾे, असां खां ॾनु घुरे, तंहिंखे अहिड़ी सज़ा छो न ॾिजे जो सॼी उमिरि यादि करे ॿियनि मुल्कनि खे बि ख़बर पए। बादशाह चयसि भाई ईअं त बराबरि आहे, पर हिन महिल असांखे में ताक़त न आहे हिन सां मुक़ाबले करण जी, न असां वटि हिन महिल ज़र आहे न लश्कर आहे। गुलंदाज़ चयो बादशाह सलामत, तव्हां सभिनी ॻाल्हियुनि खां छुटल आहे, बसि तव्हां रुगो जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु ॾिसिजो त मां छा थो तव्हांखे करे ॾियां। बादशाह वज़ीर जे निहारे दिलि में चई त चरियो आहे, चरनि वारियूं ॻाल्हियूं थो करे, हे त हाणे अलाए छा कंदो, हाणे हफ़्ते में ॾिसूं त हे करे छा थो। पर वरी वज़ीर जेका ॻाल्हि कयसि त वरी ॼण इहो बि थिए पियो त भला जे मौत या क़ैद थियो त जिंद बि छुटनि, माठ करे वेही रहिया। गुलंदाज़ जी हालत साॻी, घर वियो वरी उहो साॻियो चरियाननि वारो। शहज़ादी खे बि ख़बर पई, शहज़ादी वीचारी परेशान थी त भला हे छा करे आयो आहे, कुझु थी न पएसि।
ख़ैर ॾींहं खुटा, हफ़्ते जी धमकी ॾिनी आहे। जंग खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में बादशाह गुलंदाज़ खे घुरायो। अब हाणे सुभाणे तो धमकी ॾिनी अथनि, सुभाणे आहे जंग जो ईअं सम्झो त टाइम। हाणे हुननि जो लश्कर बची मंज़िल हई आहे, शहर जे ॿाहिरां अची पहुतो आहे। हाणे छा थो करे? गुलंदाज़ चयो साईं तव्हां परेशान न थियो, बसि तव्हां मूं ते छॾे, तव्हां परेशान न थियो। हीअ शहर खां ॿाहिरि वञी परियुनि जेको हिनखे वारनि वारी कमान ॾिनी उनखे छिक ॾिनई। जीअं छिक ॾिनई चारई परियूं अची हाल हिन परियुनि सां सॼी ॻाल्हि कई त हे कमु हीअं थियो आहे, जंग कई। परियुनि चयो त को मसइलो ई कोन्हे, हाणे हीअं कर, अॼु राति विच में जेको जंग जो मैदान आहे उन खां मेल ओर ते 1000 तंबू हणाए, 1000 तंबू हणाए। हर हिकु तंबूअ में खट बि हुजे, हंधि बि हुजे, पाणी बि हुजे। सभिनी खे झले छा त सुबुह जो को बि माण्हू उन तंबुनि जे वेझो न वञे, जेको वियो मोह पियो हूंदो। छो त सुबुह साण देवनि जो लश्कर अची हिते पहुचंदो, तूं बि हिन तंबुनि खे न वञिजांइ। तंबुनि खां पासे ते बि देवनि खे हुकुम ॾिजां, ॿिए कंहिंखे बि तंबुनि न वञण न ॾिजां। परियूं हिनखे इहो ॿुधाए परियूं वेही हलियूं। शहज़ादे बादशाह खे चयो, बादशाह जी हुकुम मूजिबि देरी कान थी, उन मैदान कुझु थोरे ई टाइम में 1000 तंबू जेके हुजनि उहे लॻी विया। उन में खटूं, हंध, पाणी उहे रखिया। हाणे हिन चयो, ऐलान करायो त भाउ अधु राति खां पोइ हेॾां केर बि न वञे, जेको वियो मोह पियो हूंदो। बादशाह परेशान। वरी जो हिन इहो ऐलान करायो त बादशाह वज़ीर खिलनि पिया त बिना हे आहे चरियो, हाणे वरी असां लाइ न का मुसीबत करे। पाण में सलाह पिया कनि बादशाह ऐं वज़ीर, त हाणे हिन चेरे जे चवण ते लॻी असां बि कयो आहे, भला खणी हुननि सां ठाह कयूं, पर तर्स भला ॾिसूं। माना ॼण ड्रिजनि बि पिया, हिन ते हिननि खे भरोसो न हो। साईं ॿियो ॾींहुं थियो, सुबुह थियो, दुश्मन जो लश्कर सही समरी आयो मैदान ते। गुलंदाज़ तंबुनि जे वेझो माना थोरो पासीरो थी ऐं देवनि खे ॾिनो इशारो। देव जीअं तंबुनि मां निकिता दुश्मन जी फौज में वञी धूड़ियो मचायूं। 5 मिंटनि में सॼो सिपाह हुनजो दुश्मन जे लश्कर जो मारिजी वियो। उन्हनि जो जेको बादशाह हो उन ॾिठो, पण अलाए अलाए कहिड़ियूं आफ़तूं अची लश्कर में पयूं आहिनि। सुबुह उन वठी घोड़े खे अड़ी ॾिनी, वठी भॻो। हेॾां हिन जो जेको सहरो हुजे, गुलंदाज़ जो सहरो बादशाह, उनखे हिन ते पक हुई कान सो, उहो खुटके खां माना ईअं सम्झो त सुलह जो झंडो खणी बीठो हो त जे हारायूं, ॾिसूं त हारायूं था त हुन सां असां सुलह कयूं। उहो बि इंतज़ार में बीठो। उन जो ॾिठो त उन जो बि वात पटिजी वियो। परियूं मथां जंग जो नज़ारो वेठी पई ॾिसनि। गुलंदाज़ परियुनि खे चयो त बराबरि फतेह त हाणे असांजी थी वई, पर दुश्मननि जो लश्कर जो जेको बादशाह हुआ उहो अञा गिरफ़्तार न थियो आहे। परियुनि हिकिड़े देव खे सॾे हुकुम कयो। ओॾी महिल ई देव वियो सो दुश्मन जो बादशाह हो जेको उनखे सही सलामत पकिड़े गुलंदाज़ वटि वठी आयो। अब जंग फतह थी वई, जंग फतह थी वई, जेका उमेद ई कान हुई, जंग खटे आयो। हाणे जंग जो फतह थी, गुलंदाज़ पंहिंजे सहुरे बादशाह खे चयो त हाणे मुंहिंजो जेको लश्कर आहे उहो शहर घुमंदो, शहर घुमंदो। ऐं जंग जो फतह कई अथनि, उन ख़ुशीअ में हिननि जे लाइ इनाम जो तव्हां साईं बंदोबस्तु कयो। बादशाह चयो हाणे चरिया हे देव हे जो बाज़ार में लहंदा त छा कंदा, पर हाणे कुझु बि न पियो सघे। बादशाह चयो त ठीकु आहे, भला हिननि खे छॾियो त शहर घुमनि। अब देव जीअं शहर में घिड़िया, हट ताड़ थी वई। माण्हू भॼंदा आया बादशाह हुआ त बादशाह सलामत, हे आफ़तूं किथां आहिनि। बादशाह बि ॾिसे त बिना मार रुगो बाज़ार सॼी देव ई देव। बादशाह खे बची डप वरायो। गुलंदाज़ खे चई त ख़ुदा खे मञ, हिन आफ़तुनि खे त शहर मां कढो, न त माण्हू इहे डप में मरी वेंदा, माण्हू जे हा फाटी वेंदा। गुलंदाज़ चयो त बादशाह सलामत, हाणे हिननि फतह कई आहे, जंग खटी अथनि, सो हाणे उन फतह जे ख़ुशीअ में हिननि मां हर हिकु देव खे 10 सेर सोनो ज़ंजीर ॻिचीअ में तव्हां पारायो त हलिया वञे, हर हिक खे माना तव्हां इहो इनाम।
बादशाह सॼे शहर जो सोनो गॾु करायो, पर रुॻो 100 देवनि जे ज़ंजीरनि जी पूरत मस थी। गुलंदाज़ खे चई त हाणे एतिरो सोन असां किथां आणियूं? नेठि गुलंदाज़ छा कयो, जो देवनि जो जेको सरदार हो उन खे हिकुमण तौर जो यको हिकिड़ो सोनो ज़ंजीर ठाराए त बाबा हाणे इहो तोखे इनाम आहे, तूं ॼाण, तुंहिंजी सिपाह ॼाण। उन खां पोइ सभु देव चुपचाप पंहिंजे मुल्क हलिया विया। शहज़ादो गुलंदाज़ इन कमनि खां वांदो थी वरी आयो महल में। शहज़ादी बादशाह हिन जे इंतज़ार में, पर हाणे बादशाह बि सम्झे पियो त हीउ चरियो न आहे। हाणे बादशाह खे बि लॻे पियो त न भणा हे बराबरि शहज़ादो आहे। बादशाह हिन जी हिमत ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। शहज़ादी त हूअं ई न ते क़ुर्बान हूंदी। ॿिए ॾींहुं बादशाह फतेह जी ख़ुशीअ में जशन कयो। जेको दुश्मन बादशाह गिरफ़्तार थियल हो उन खे गुलंदाज़ उन शर्त ते माफ़ी ॾिनी त हू हाणे हर साल बाक़ाइदे ॾन अदा कंदो। हुन बि जंग हाराई, सो शर्त क़बूल कई, सभिनी वाह वाह कई। सभु साईं गुलंदाज़ जा जे अकुल जी, दिलेरीअ जी सभु तारीफ़ करणु लॻा त बराबरि बादशाह जे नाठी हुजण जो हिन हक़ अदा कयो आहे। बराबरि बादशाह जो जेको न्याणो आहे सो लाइक़ु ऐं फ़ाइक़ु आहे। हाणे कुझु ॾींहं गुज़रिया, गुलंदाज़ पंहिंजे मुल्क मोटण जो इरादो कयो। पंहिंजी ज़ाल सां ॻाल्हि कई। उन चयसि मां तोसां ॿधल आहियां, भले बादशाह खां मोकिलाए था हलूं। हिन बादशाह खां मोकल घुरी। हाणे बादशाह बि हिन जो ख़्यालु पियो करे। बादशाह ॼण थोरो परेशान थी वियो। बादशाह चए त गुलंदाज़ मूंखे औलाद ॿियो कोन्हे, मां ईअं सम्झां हिन महिल मरण कंदी अथई। मुंहिंजी त मर्ज़ी इहा आहे त जहिड़े ई हुकूमत जो आॻु मां तुंहिंजे हवाले कयां, उमिरि जा बाक़ी ॾींहं कंहिं कुंडड़ी में वेही अलाह अलाह कयां। बादशाह हिन खे ॾाढियूं ईअं सम्झ मिंथूं कयूं, पर हिन चए त न, मूंखे पंहिंजो मुल्क आहे, उते मुंहिंजो माउ पीउ इंतज़ार में, मूंखे मोकल ॾे। बादशाह हिन ॾिठो त हाणे नथो मुड़े। बादशाह लाचार थी हिन खे इजाज़त ॾिनी। बादशाह सुखड़ियूं पाखड़ियूं क़ीमती तोहफ़ा ॾेई बादशाह शहर खां ॿाहिरि ताईं हिन खे छॾणु आयो। साईं गुलंदाज़ जो काफ़िलो हले पियो। चारई परियूं उहे हिन जे मथां उॾामनि पई। हलंदे हलंदे गुलंदाज़ खे उहे 2 शहज़ादियूं यादि आयूं जेके हुन फोरन वटां हथु कयूं, जेके हुन घोट खे ॾिनियूं आहिनि। इहे हथु कया। मंज़िलूं कंदो कंदो अची नेठि उन शहर में निकितो। ओ जितां जो इहो घोटु हुयो, हे शहज़ादियूं हुते। शहज़ादियूं बि ईअं सम्झ त वीचारियूं गुलंदाज़ लाइ सिकायल आहियूं। उन्हनि जो हिन खे ॾिठो, ख़ुशीअ में रोई ॾिनो। नेठि गुलंदाज़ हिननि खां पुछियो त मां हाणे आयो हां, मां त रखियो हो तव्हांखे हिते अमानत करे, पर हाणे हिन महिल बि तव्हां ॿुधायो जे तव्हां जेको हुजे मिट माइट त ॿुधायो त मां तव्हांखे हुते पहुचायां। शहज़ादियुनि चयसि त शहज़ादा असांजो हाणे वारस वसीलो सभु आहे तूं। असांजा जेके मिट हुया इन मूज़ी देव मारे छॾिया, जंहिंखां तो असांखे करायो आज़ादु। हाणे तोखां सवाइ असां वञूं त वञूं काॾे? तुंहिंजो असां ते अहसान आहे, असांखे आज़ादु करायो थी, सो असां बि नथियूं चाहियूं त असां तोखां परे हुजूं। असां जिॾे तूं, असां तुंहिंजे पोइ, असां ईअं सम्झो तुंहिंजे मुल्क आहे। नेठि गुलंदाज़ उन्हनि खे पाण सां गॾु खयूं, पंहिंजे मुल्क रवानो थियो। हलो हलां हलो हलां। नेठि कुझु ॾींहंनि जे पंध खां पोइ वरी हिननि चयो त भला कुझु साई पटियो। हिकिड़े शहर में हिननि जाइ वरिती मसवाड़ ते। पाण राणी शहज़ादियूं जेके 2 उन्हनि समेत हुते रहणु लॻा। बाक़ी हिन जा माण्हू जेके नौकर चाकर उहे शहर जे ॿाहिरां रहणु लॻा। हिकिड़े ॾींहुं शहर में घुमंदे घुमंदे गुलंदाज़ ॾिठो त हिकिड़ा 6 माण्हू हुजनि, उन्हनि जे मथे ते काठियुनि जूं भरियूं, कपिड़ा मेरा, वार वॾा, ॾाढ़ियूं वॾियूं। गुलंदाज़ ॾिठो चई अलाह न भुलाई त इहे मुंहिंजा भाइर। पंहिंजे माण्हुनि खे हिन इशारो कयो त इन्हनि खे कंहिं बहाने सां जाइ ते वठी अचो। हिन जा माण्हू या बि असांखे काठियूं खपनि, हलो हली असांखे घर लाहे ॾे। हिन 6 खे वठी आया। हे जीअं उते अंदरि आया त गुलंदाज़ हिननि खे ॾिसी, गुलंदाज़ घर में हुयो, हे जो हुनखे हिन जा माण्हू वठी आया त गुलंदाज़ हिननि खे चयो त तव्हां चोर आहियो, तव्हां आहियो चोर।
तव्हां चोरी कई आहे, सची कयो, न त मां तव्हांखे जेल में विझाईंदुमि। हे अची परेशान थिया। गुलंदाज़ खे चयूं त ख़ुदा खे मन, ख़ुदा खे मन, असां बेगुनाह आहियूं, असां बेगुनाह आहियूं, असां चोर न आहियूं, असां चोर न आहियूं। शहज़ादे चवनि था हाणे ठीकु आहे, तव्हां कई चोरी आहे, तव्हां मञो कोन था, पर हाणे तव्हांखे हिकिड़े शर्त सां माफ़ी मिलंदी। माफ़ी इहा मिलंदव त अॼु खां वठी तव्हां मुंहिंजा ग़ुलाम थी रहंदव, ऐं मां पंहिंजे मोहर, मुंडीअ वारी जेका मोहर आहे, उहा तव्हांजी पुठीअ ते, हर हिक जी पुठीअ ते निशानी थो रहंदो, न त तव्हांखे मां जेल में थो विझायां। छहनी सलाह कई त मुल्क पराओ आहे, बेवस आहियूं, छा कयूं, हे सौदागर आहे, हे बि हले उअं ई असांजे मुल्क तो, असांखे बि उअं ई पंहिंजे मुल्क वञिणो आहे, असांखे हे हलंदो त असांखे बि ज़ाहिर ओॾे वठी हलंदो, पंहिंजे मुल्क पहुचूं, पोइ ॾिस त हे असांखे छा कंदो, पोइ त उते असांजी पंहिंजी बादशाही आहे, फ़िलहालु मजबूरी आहे, वञिणो बि आहे, कीअं वञूं, भला हिन जे बहाने सां वञूं था, भला कुझु घड़ीअ लाइ इहा ज़िलत खणी साऊं था। पाण में इहा सलाह करे हिननि गुलंदाज़ खे चए त असांखे तुंहिंजो शर्त मंज़ूरु आहे। गुलंदाज़ पंहिंजी मुंडीअ सां हर हिक जी पुठीअ ते मोहर आई। हिननि खे चईं त हाणे तव्हां ईअं सम्झो मुंहिंजा मुलाज़िम बि थी वियो, तव्हांजो कमु आहे त राति जो पहरो ॾींदो, बाक़ी इहो आहे त गुलंदाज़ जेका पाण मानी खाईंदो हो, उहा हिननि खे मानी मिलंदी। माना हुया हूअं नौकर, पर मानी गुलंदाज़ जेका खाईंदो हो, उहा हिननि खे ॾींदो। नेठि कुझु ॾींहं रहण खां पोइ गुलंदाज़ उतां कोच कयो। हिन जीअं कोच जी तयारी कई, निकिरण जी तयारी कई, त परिन चयसि त शहज़ादा हाणे तूं हल, तूं पंहिंजे हली मुल्क पहुच, पोइ तूं असांखे उते घुराइजांइ, हींअर असांखे इजाज़त ॾे। हाणे परिन खे बि जवाबु ॾेई न पियो सघे, हिननि खे चई त ठीकु आहे, तव्हां भली वञो। पाण वरी मुंहुं कयूं पंहिंजे मुल्क ॾे। 2-3 मंज़िलूं हिननि कयूं। हिकिड़ी राति गुलंदाज़ पंहिंजे राणियुनि खे ॿुधायो, वेठा हुजनि पंहिंजे तंबूअ में, राति थींदी त तंबू हणंदा, हुननि खे पहिरे ते बीहारियो हुई, हे वेठा हुजनि तंबूअ में, ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे ईअं गुलंदाज़ पंहिंजी राणी जेका हुयसि ऐं हू 2 शहज़ादियूं, उन्हनि खे चई त इहे जेके छॾणा आहिनि न, इहे 6 ई मुंहिंजा भाइर, इतफ़ाक़ सां गुलंदाज़ जा भाइर उहे पहिरो पिया ॾियनि, उन्हनि जे कन ते इहा खुड़क पइजी वई। उन्हनि जो ॿुधो त अंदर में सड़ी विया। अड़े हे छा, ॿियो हुजे हा त सही वञूं हा, हे हलंदो उते बाबे खे ॿुधाईंदो या उते माण्हू ॿुधंदा त पोइ त असांजे लाइ त ॿुधण जो मुक़ाम आहे। हाणे पाण में सलाह कनि त कीअं बि करे शहज़ादे खे ख़तमु। हाणे इहे पाण में सलाह पिया कनि। ॿी राति थी, गुलंदाज़ सुतो पियो हुजे, 6 ॾींहं गॾिजी गुलंदाज़ ते हमिलो कयो। गुलंदाज़ खे सख़्तु ज़ख़्म रसिया, बेहोश थी वियो। हुननि इहो सम्झो त मरी वियो। हुननि सम्झो त मरी वियो। हिन खे मोल ॼाणे घोड़नि ते चढ़ी अची हलो हला पंहिंजे मुल्क पहुता। पीउ सां मिलिया, पीउ यको सालनि माना चङो टाइम हे पीउ खां परे हुया। पीउ हिननि सां मिलियो, ॾाढो पीउ ख़ुशि थियो। हालनि हवालनि खां पोइ वरी पीउ खे पंहिंजो ख़्वाबु यादि आयो त जंहिंजे लाइ तव्हां विया हो, अबा ॾियो ख़बर मुंहिंजे ख़्वाब जो ताबीर। बाबा असां तुंहिंजे ख़्वाब जे ताबीर लाइ निकिता हुआसीं, ॾाढा तकलीफ़ूं कशाला करे तुंहिंजे ख़्वाब जो ताबीर सां लही पे आयासीं। वाट ते गुलंदाज़ असांखां उहो ख़्वाब जो ताबीर फुरे अलाए काॾे हले वियो। माना हिकिड़ो बहानो ठाहे। हाणे हिननि इहो सम्झो त गुलंदाज़ उहे मरी वियो। बादशाह खे माना गुलंदाज़ खां बि नफ़रत ॼाराइनि ऐं पाण बि ॼण सुरखुरू थी वेही रहिया। हल साईं, हेॾा हे गुलंदाज़ खे पंहिंजे पर में मारी विया, पर गुलंदाज़ जेरो हुयो, धकी थियल हो, चङा थक लॻल हुअसि, फट थियल हुअसि। नेठि कुझु ॾींहंनि में हे
इन जा फट छुटा हलण घुमण जहिड़ो थियो। नेठि मंज़िलूं कंदा 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 अची हे बि पंहिंजे मुल्क पहुतो। शहर जे ॿाहिरां हिकिड़े बाग़ में हिन जी मंज़िल कई। पीउ ॾे माण्हू मोकिले त बाबा मां ख़्वाब जो ताबीर करे आयो आहियां, हाणे रुॻो तुंहिंजे हुकुम जी देरि आहे। बादशाह खे जो गुलंदाज़ जो नियापो मिलियो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह अची पुट सां मिलियो, शहर खां ॿाहिरि बाग़ में अची पुट सां मिलियो। बादशाह हिन सां मिलियो। बादशाह हिनखे चयो त भाउ ॿियूं ख़बरूं चारियूं पोइ हाणे पुटनि बि हिनखे हिन जे लाइ बदगुमान कयो, पर हू पंहिंजे ख़्वाब जी ताबीर लाइ ॾाढो उतावलो हो। चई हिनखे चई त भाउ ॿियूं ख़बरूं चारियूं पोइ, पहिरियों मूंखे पंहिंजे ख़्वाब जो ताबीर। शहज़ादे चयसि बादशाह सलामत, तव्हां दरबार कोठायो त रुॻो तव्हां छा सभु ख़्वाब जो ताबीर ॾिसनि। बादशाह जी हुकुम थियो, उते जो उते दरबार लॻी वई। अमीर वज़ीर अची हाज़ुर थिया, दरबार लॻी वई। शहज़ादे छा कयो जो ॿाहिरि वञी कमान खे छिकई, चारई परियूं अची हाज़ुर थियूं। उन्हनि खे चई त हींअर बादशाह सलामत खे ख़्वाब जो ताबीर मूंखे ॾेखारिणो आहे, उनजे लाइ मां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे, पर जेको मसइलो ई कोन्हे। साॻियो जीअं अॻ में हिनखे हिदायतूं ॾिनियूं आहिनि, ईअं हिनखे सम्झाए। वेंजी हे साॻियो आहे, चादर पाए कुर्सीअ ते तलवार रखी वेठो, हुननि नाच गानो शुरू कयो। सभु ॾिसनि पिया। जॾहिं से राग नाच पंहिंजे ओज ते पहुतो त हिकिड़ी परी उन्हनि मां निकिरी कंधु निमाए अची गुलंदाज़ जे अॻियां बीठी। गुलंदाज़ पंहिंजी तलवार उभी करे ऐं हिन जी सिसी लाथी। जीअं जो तलवार हणी त सिसी कटिजी वई। माण्हू हैरत में पिया ॾिसनि, भला अहिड़ी हसीन औरत खे शहज़ादे छो मारियो? पर ख़बर तेॾी महिल पियनि जॾहिं ॾिठूं त साम्हूं बाग़ जे विच में रूपो थुड़ ठहियो बीठो। अहिड़ी रीति वरी ॿी परीअ जी सिसी लथी, ॾिसनि त सोना ॾार ठही पिया। वरी टीं जो सिर कलम थियो त जवाहरी पन जुड़जी पिया। चौथीअ जी सिसी लथी, ॾिसनि त बा हे छा, रूपो थुड़, सोना ॾार, जवाहरी पन, लालूं पई लड़कनि, थधिड़ी हीर पई लॻे। सभिनी खे थधिड़ी हीर पई लॻे। उहे साॻियूं चार परियूं आहिनि, रोअन बि थियूं पयूं, लालूं बि पई थियूं। बादशाह जो पंहिंजो ख़्वाब जो ताबीर ॾिठो, बादशाह बि ख़ुशीअ खां बेहोश थी वियो। गुलंदाज़ डुकी वञी पीउ खे उथारियो। बादशाह होश में आयो। होश में आयो, पुट खे चई त अबा मां इहो वरी ॾिसंदुसि, मूंखे वरी ॾेखार। गुलंदाज़ चयसि बाबा जेॾी महिल दिलि चवई तूं पियो ॾिस, छो जो ईअं सम्झ त हाणे इहे जेके चार परियूं अथई न, इहे चारई तुंहिंजियूं नुहर अथई, इहे रहंदियूं हिते, जेॾी महिल दिलि चवई पियो ॾिस त। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। पर हाणे वरी बादशाह खे पंहिंजे छहनि पुटनि वारी ॻाल्हि यादि आई। घुराई छहनि पुटनि खे, अब तव्हांजो गुलंदाज़ जी दाह कई आयो आहे, हाणे हिन जे रूबरू ॻाल्हि कयो त फ़ैसिलो थिए। हाणे जो छह ई भाइर आम्हूं साम्हूं थिया, हो त हिनखे मुअल सम्झी अची गिला कई आहिनि। आम्हूं साम्हूं थिया त हाणे हिते छा कयो? शर्म में ॿुॾी आहे। पर हाणे पीउ जे अॻियां बि हिननि ॻाल्हि कई, उहा बि ॻाल्हि पंहिंजी ॻाल्हि सची करणी आहे। सो पेर ॿधी कूड़ ते बीह जे बाबा इहा सॼी महिनत असांजी अथई, गुलंदाज़ असां सां दगा करे असांखां इहा पुरे वियो। गुलंदाज़ ॿुधे पियो। जेॾी महिल हिननि ॻाल्हाए बसि कई, गुलंदाज़ भरीअ दरबार में पंहिंजे भाइरनि जी सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त कीअं पहिरें दफ़े फौरन हिननि खे फुरियो, कीअं मां हिननि खे छॾायो, कीअं मूंखे माइण जी पिया कनि, वरी कीअं मां हिननि खां अलॻि थियुसि, वरी कीअं हे शहर में उते मज़ूरी पिया कनि, काठियूं पिया कनि, कीअं मां हिननि खे मोहरूं हणी पाण वटि ग़ुलाम कयो, कीअं हिननि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी, कीअं हिननि मूंखे पंहिंजे पर में मारे हिते अची तव्हांखे बाबा कूड़ हयो आहे। हाणे जे तव्हांखे एतबार नथो अचे त तव्हां हिन छहनी खे ॾिसो, छहनी जे पुठियुनि ते मुंहिंजी मोहर लॻल अथव। हिन जो इहा ॻाल्हि कई त छहनी भाइरनि खणी कंध हेठि कयो। बादशाह बि सम्झी वियो त हाणे हेॾी साबिती ॾिए थो, कहिड़ो पुटनि खे पुछड़ो कयां दरबार में जो खमीसूं लहराए मोहरूं ॾिसां। बादशाह बि सम्झी वियो त जेको गुलंदाज़ चए थो सो सही आहे। हाणे से गुलंदाज़ खे 7 राणियुनि सां बादशाह शहर में आंदो। 7 राणियूं, 4 परियूं, 2 हो शहज़ादियूं, 3 हुअ राणी। शहर में जशन हुजे, ख़ुशी हुजे। हेॾां
तव्हांखे असां ॿुधाए आयासीं त शहज़ादो गुलंदाज़ वियो हो निंड विलायत, जिथे हिकिड़ी शहज़ादी हुई जेका गुसलखाने में विंजड़ पई वञे, जंहिंखे खणी पलंग ते सुम्हारियो आहे, जिथे पंहिंजी निशानी छॾे आयो। सो उहा निंड परी जॾहिं 6 महीना पूरा थिया, निंड मां जागी, ॾिसे त मुंहिंजी शाल कान्हे। मुंहिंजी शाल जी जाइ ते ॿी शाल पई आहे, नालो गुलंदाज़ लिखियो पियो आहे। हथ धोअण महिल मुंडीअ ते अखि पियसि त मुंडी कान्हे, मुंडी ॿी जंहिंते गुलंदाज़ नालो लिखियो पियो आहे। किथां आई कीअं आई? वरी यादि आयुसि त मां त निंड खां अॻु में गुसल करण लाइ हिमाम में घड़ी हुयसि, मूंखे उते ई निंड खणी वई, पोइ हिते मां पलंग ते कीअं आयो? हीउ माण्हू केरु आहे जेको हे मूं वटि टपी बि आयो ऐं हे पंहिंजूं निशानियूं मूं वटि छॾे वियो? बराबरि इहो जहिड़ो तहिड़ो माण्हू न आहे। जंहिं मूंखे हथु लाथो आहे, सिर सहाय हिते पहुतो आहे, हाणे जे मुंहिंजो मुड़ुसु थींदो त इहो ई थींदो। निंड परी पंहिंजे पीउ सां सॼी ॻाल्हि कई, चए बाबा मुंहिंजो वर थींदी इहो जेको मूं वटि पंहिंजूं निशानियूं छॾे वियो आहे, तंहिं करे हाणे आहे अलाए किथां जो, पर निशानियूं छॾे वियो आहे। हो जॾहिं मूं वटि पहुतो त हाणे मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां हुनखे ॻोल्हियां। पाण निशानियूं छॾे वियो, मां हाणे हुनजी ॻोल्हा कंदुमि। निंड परी काफ़िलो तयारु करायो, 2-4 देव पाण सां गॾु खई, गुलंदाज़ जी ॻोल्हा में निकिती। जिते बि वेंदी हुई, जंहिं बि शहर में वञे उते वञी पढ़ो ॼाराईंदी हुई त निंड परी उन माण्हू जी ॻोल्हा में आई आहे जेको निंड विलायत में पंहिंजूं निशानियूं छॾे आयो आहे। हाणे जेको माण्हू बि पार पता ॾींदो उहो सही पार पता ॾींदो उन निशानियुनि जा, त निंड परी उन सां शादी कंदी। हर को ॿुधंदो हो, दिलि त चवंदी हुअसि, पर हाणे हुनखे कहिड़ी ख़बर त निंड परी कहिड़ियूं शयूं। पोइ पढ़ो घुमाए 2-3 ॾींहं हुन शहर में रहंदी हुई। ओसे पासे जा माण्हू अचनि, उन्हनि खे बि ख़बर पए। पोइ अहिड़ो को माण्हू मुलाक़ात लाइ जॾहिं न ईंदो हुउसि त वरी नाउमीद थी उतां निकिरंदी वरी ॿिए शहर जे लाइ। अहिड़ी तरह हिकिड़ो शहर ॿियो शहर, हिकिड़ो मुल्क ॿियो मुल्क, घुमंदे पर उमेद न पई हारे। नेठि हिकिड़े ॾींहुं गुलंदाज़ जे शहर में अची पहुती, ॻोल्हींदे अची नेठि गुलंदाज़ जे शहर में पहुती। उते पहुती जीअं पढ़ो ॼाराईंदी हुई, गुलंदाज़ जे शहर में बि न ईअं ई साॻियो पढ़ो ॼारायो। माण्हू विया ॾिसनि पिया केॾी सुहिणी आहे परी, पर हाणे माण्हुनि वटि त अता पता कोन हा न, माण्हू बि ॾिसी मोटी पिया अचनि। नेठि आहे उते रहे पई, जंहिं शहर में वञे पई 2-3 ॾींहं रहंदी, वञी गुलंदाज़ जे कन ते बि इहा ॻाल्हि पई त हीअं हिकिड़ी आई आहे जेका हीअं पढ़ो ॼाराए थी त मां उन माण्हुनि जी ॻोल्हा में आहियां जेको निंड विलायत में निशानियूं खणी आयो, छॾे वियो आहे मुंहिंजे लाइ। हिन जो ॿुधो त हिनखे पक थी त इहो त कमु मां करे आयुसि। हिन छा कयो जो निंड परी वारी शाल ऐं मुंडी जेके उनजी खणी आयो, उहे खईं पाण सां गॾु सिधो शहर जे ॿाहिरां जिथे हुनजो तंबू लॻल हुजे उते निंड परीअ जे तंबूअ ॾे हिन रुख कयो। तंबूअ जे अॻियां 2 देव वेठा, उन्हनि जो हिनखे ॾिठो त वठी उन्हनि खिखड़ाट कया। नेठि हे हुननि खां डिघो ई कोन, छो जो हिन वटि उहो तावीज़ जो हुयो त हे डिघो ई कोन, फ़क़ीर वारो तावीज़ हुजे, डिघो ई कोन, सिधो अची तंबूअ जे दर ते बीठो। निंड परी बि ॾिसे पई, देवनि जो दाहूं कई त उन बि ॾिठो त को माण्हू अचे थो, ऐं वरी जो ॾिठईं त देवनि खां डिघो ई कोन। सम्झी वई त आहे न आहे इहो ई माण्हू आहे जेको देवनि खां बि न ॾिनो आहे। थी सघे थो त हिन जो अॻु ई को देवनि सां वास्तो हुजे। मां बि हेतिरा मुल्क घुमी आहियां, पर को बि माण्हू मुंहिंजे दर ताईं न पहुतो आहे। तंहिंजे करे गुलंदाज़ मूंखे लॻे थो त इहो आहे, ॾिठो त कोन हई, पर हिन जी दिलेरी मां अंदाज़ो लॻाई, मूंखे लॻे थो छो जो मां बि मुल्क हया आहिनि, को बि माण्हू ईअं मुंहिंजे तंबूअ ताईं न पहुतो आहे जीअं हे थो पियो अचे। परी हिनखे अंदरि घुरायो, हीउ जीअं अंदरि आयो, परी हिनखे चयो त मूंखे पक आहे त मुंहिंजो पंधु अॼु सजायो थियो आहे। जंहिं माण्हुनि जी ॻोल्हा में मां शहर मुल्क रुली आहियां, सो मुंहिंजी दिलि चवे थी त उहो तूं, पर मां पंहिंजो शक दूर करण लाइ पक कंदसि। हाणे जे तूं उहो आहे
जंहिंजी ॻोल्हा में मां निकिती हाँ त तोखे ख़बर आहे मां पढ़ो ॾियारायो मूंखे इहो निशानियूं ॾे जेके उते छॾे आयो ऐं जेके उतां खणी आयो निशानियूं ॾे त कहिड़ियूं उते छॾे आई कहिड़ियूं उतां खणी आई। गुलंदाज़ शाल ऐं मुंडी कढी ॾेखारियसि, हे तुंहिंजी शाल, हे तुंहिंजी मुंडी। जीअं परीअ ॾिठो त परी खे पक थी वई, सुञातई पंहिंजूं शयूं। परीअ खे पक थी वई, हिन खे चई हाणे वेह, हिन खे वेहारी, चई मां तुंहिंजे ॻोल्हा में निकिती आहियां ऐं तोसां ई शादी कंदसि। मां उते पंहिंजे पीउ खे ॿुधाया आई आहियां, हेॾा कशाला मां सिर्फ़ु तुंहिंजे लाइ कया आहिनि ऐं तुंहिंजी इन बहादुरी खां मुतासिर थी मां तुंहिंजी ॻोल्हा कई आहे। शहज़ादो परी खे वठी शहर में आयो, अची पीउ सां ॻाल्हि कई त बाबा हीअ तुंहिंजे ख्वाब जी ताबीर लाइ मां हिन जे मुल्क में वियो हुउसि, उते हीअ पंहिंजी निशानी छॾे आयुसि, हाणे हीअ वरी मुंहिंजे ॻोल्हा में हिते आई आहे, सो हाणे मां हिन सां शादी करणु थो चाहियां। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बाबा शादीअ जो ॾींहुं मुक़ररु थियो। शादी वारे ॾींहं ते रस्तनि ते फर्श फुरूश गिल्म गालीचा विछाइजी विया। राति मां ॾींहुं थी वियो, फानूस पिया ॿरनि। घर घर में बादशाह हुकुम पहुतो त 7 ॾींहंनि ताईं को बि माण्हू पंहिंजे घर में बाहि न ॿारे, शाही ताम उन्हनि खे घर वेठे मिलनि। गुलंदाज़ लाइ हीरनि जवाहरनि जो झलकेदार वॻो तयारु थी वियो। सरगस में साईं रूपा ऐं सोना फुल जेके हुजनि उहे घुरजनि पिया पैसनि जी जाइ ते। ग़रीब जेके हुजनि उहे चूंडे चूंडे अमीर थी विया। सोन पिया छटिजनि, रूपा ऐं सोन उहे पिया छटनि। ग़रीब गुरबा चूंडे अमीर थी विया। हाणे गुलंदाज़ जी थी वई आहे 8हीं शादी। गुलंदाज़ उन 8हीं राणी निंड परीअ खे वठी पंहिंजे उन महल में रहियो जिथे अॻे ई हिन जूं 7 रहनि पियूं, 4 परियूं, 1 राणी, 2 शहज़ादियूं। हाणे हिन जूं थी वियूं 8 शादियूं। हिन जो पीउ जेको बादशाह हो उहो बादशाह बि हाणे पोहड़ो थी वियो। सो बादशाह बि ॾिठो त हो बि 6 पुट आहिनि, हेॾा हे बि आहे, पर न काठी काठी लछण, पुट त सभु मुंहिंजा आहिनि, पर हिन तख़्त जे लाइक़ु आहे त गुलंदाज़ आहे। सो सोचे ऐं चई त पंहिंजे जेरे ई तख़्त ऐं ताज जेको आहे सो मां हिन जे हवाले कयां, पोइ जो हिन सां ॿाहिर न ठहनि या ॿाहिर हिन खे तंग कनि। पंहिंजो तख़्त ताज नंढे पुट गुलंदाज़ जे हवाले करे पाण महलात में वञी हिकिड़ी कुंडड़ी वठी अला अला करणु लॻो। गुलंदाज़ बादशाही संभाली, बाक़ी उमिरि जेका